उस चांडे 1961 में जनम वरितो। उरस चांडे जे पियो जो नालो अरज़ मोहम्मद हो। चांडियो नंढे खां ई कलाम गाननि म्यूज़िकनि जो शौक़ीन हूंदो हो। उरस चांडियो गाना ॻाइणु जलाल चांडे पंहिंजे अंकल सां सिखियो। उरस चांडियो जलाल जो शागिर्दु हो। हिन पंहिंजी म्यूज़िक ट्रेनिंग जलाल चांडे खां सिखी। उरस चांडे सिंध जो फेमस मशहूरु सिंगर थी गुज़रियो। उरस चांडियो ज़ख्तर ऐं चमड़े जो ॾाढो शौक़ीन हूंदो हो। उरस चांडियो पंहिंजे कैरियर में रेडियो पाकिस्तान BTV चैनल में परफॉर्म कयो ऐं PTV जूं कैसेटूं रिलीज़ कयूं ऐं केतिरा ई सिंधी गीत ॻाया ऐं क़ौमी चैनल ते मशहूरु थियो ऐं जा गीत तमामु घणा सिंध में ॿुधा विया। उमदर्स खे बि किडनी जी बीमारी हुई। उमदर्स 7 मई 2018 में ज़िंदगी जी जंग हाराई वियो ऐं संसादी सोग में पइजी वई ऐं हिन जा कलाम अञा ताईं संसद मशहूरु आहिनि। ऐं जलाल चांडियो जो इहो भाउ जलाल चांडियो उर्स चांडियो जो अंकल हो। मुंहिंजा गीत ॿुधी रोअंदो आ मूं ॿुधो आ मूंखे यादि अञा ताईं